वफ़ाक़ी हुकूमत बजट 2025-2026 जारी करे छॾियो आहे, जंहिंमें सुठा मनसूबा तय कया विया, सुठियूं ॻाल्हियूं असांखे ॾाढियूं वणियूं। पर जंहिंमें तालीम लाइ वॾे वादेदारी सां नवां मनसूबा आंदा विया, जहिड़ो कि नवां स्कूल, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ क़ाइमु करण लाइ फंड्स रखणु। पर मुंहिंजो हिकु नंढो सुवालु आहे जेको अॼु बि मुंहिंजे ज़हन में घुमे थो पियो केतिरनि सालनि खां, उहो साॻियो ई सुवालु त छा जेके तालीमी इदारा अॻे ई ज़बून हालत में आहिनि उनजी मरमत, बहाली ऐं बहितरी लाइ का बि रथाबंदी मौजूदु आहे सिंध जे अंदरि या कीअं बि सॼे मुल्क जे अंदरि? सिंध जे हज़ारें स्कूल्स में अॼु बि बुनियादी सहूलियतूं जहिड़ो कि पीअण जो साफ़ु पाणी, फिल्टर थींदड़ पाणी, हवा ॾींदड़ पखो, बाक़ाइदा उस्ताद, फर्नीचर, वॉशरूम्स ऐं हिफ़ाज़ती इमारतूं मौजूदु नाहिनि, किताब मौजूदु नाहिनि। सिर्फ़ु इमारतूं ठाहिण सां तालीमी बहिरान ख़तमु न थींदो जेसिताईं पुराणनि इदारनि जी हालति न सुधारी वेंदी। तालीम जे हींअर मूं रिपोर्ट पे पढ़ी, सर्च पे कई गूगल्स वग़ैरह ते हितां त तालीम जी आलमी रिपोर्ट्स मुताबिक़ ख़ासि तौर ते यूनेस्को ऐं यूनिसेफ सिंध जी तालीम बाबति बार बार गणती ज़ाहिर कराई आहे। बार बार उन्हनि इदारनि जी रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंध जी ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में लखें स्कूल अहिड़ा आहिनि जेके शागिर्दनि खां महरूम आहिनि ऐं लखें ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, ऐं जेके स्कूल मौजूदु आहिनि उते बि तालीमी मायार इंतिहाई कमज़ोर आहे। यूनेस्को जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जो जेको मजमूई लिटरेसी रेट आहे, जेको मजमूई, उहो लॻभॻि 58% ते आहे, यानी 58% आहे। जॾहिं त ॿाराड़ी जी फीमेल जेकी शरह आहे, जिते असांजूं नियाणियूं पढ़नि थियूं, उहो 30% ताईं मौजूदु आहे, जेका इंतिहाई घटि सूरत हाल आहे ऐं ॾुखींदड़ सूरत हाल आहे। हे जेके लिटरेसी मूं तव्हांखे रेट ॿुधाए गूगल तां आहिनि, इदारनि ते, ईअं बि ऑफिशियल पेजिस ते, वेबसाइट्स ते पयल आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। तालीमी ज़वाल जा बुनियादी सबब जेके आहिनि उहे केतिरा ई आहिनि, जिन में बद इंतिज़ामी, सियासी मुदाख़लत, फंडनि जो ग़लति इस्तेमालु करणु ऐं तालीमी अमलदार जी गैर संजीदगी अहम तरीन आहिनि। उस्तादनि जी गैर मौजूदगी, गैर तरबियत याफ़्ता अमले, गैर फ़ाल स्कूल मॉनिटरिंग निज़ाम ऐं स्कूलनि खे वोट बैंक तौरु इस्तेमालु करणु तालीम खे तबाह करे छॾियो आहे। बजट त ईंदी रही आहे न हमेशह खां, बजट त वॾे सुकून सां, सुठे नमूने सां, वॾे सेटिस्फाई थी करे बजट जारी कनि था, वॾा ज़बरदस्त कोट पाए पीअनि था, सुठियूं ॻाल्हियूं था कनि, सुठो था करनि, सुठो बजट जारी था कनि, पर उनजो असरु मैदान में नज़र अचणु घुरिजे न। जेको बजट जो जेको कमु आहे मैदान में नज़र अचणु घुरिजे, कागज़ी तौर ते, हवाई तौर ते त कमु न थियणु घुरिजे। तालीम खे जेको ॿिटो धकु जेको आहे, 2 दफ़ा धकु जेको आहे लॻो, तॾहिं लॻो आहे जॾहिं गुज़िरियल 10 सालनि में 2 वॾे पैमाने ते, मां सम्झां थो त 2 वॾे पैमाने जेके आफ़तूं सिंध जे मथां जेके आयूं, या सॼे मुल्क गिर जेके आफ़तूं आयूं, उन में 2 दफ़ा तालीम खे, मां सिंध जी ॻाल्हि कंदुसि, सिंध जो शागिर्दु आहियां, त 2 दफ़ा, हिकिड़ो त 2022 वारी जेका कोविड हुई, जेका 2019 खां वठी करे 20 ताईं जेका कोविड हली आहे, पंहिंजो कोरोना वायरस, ऐं ॿियो आहे 2022 में जेका असांजी बोर्ड आई, हथरादू बोर्ड, जंहिंखे आउं हथरादू बोर्ड चवंदुसि। इन दौरान लखें ॿार ऑनलाइन तालीम जी सहूलियत खां महरूम रहिया। जेकॾहिं मुल्क जो निज़ाम दुरुस्त हुजे हा, असां वटि अहिड़ी रथाबंदी, अहिड़ी प्लानिंग हुजे हा त जिन ॿारनि जी तालीम मुतासिर थिए त खे ऑनलाइन पढ़ायो वञे। पर मसइलो इहो आहे त छो त ॿाराड़ी में इंटरनेट, मोबाइल ऐं बिजली जो निज़ाम दुरुस्त ई कोन्हे, उते निज़ाम दुरुस्त छा, उते मौजूदु ई कोन्हनि इंटरनेट, टावर्स वग़ैरह इहे शयूं। उन खां पोइ 2022 जी बोर्ड में लॻभॻि 5000 खां वधीक, लॻभॻि 5000 खां वधीक स्कूल तबाह थी विया आहिनि, जिन मां अक्सर अॼु ताईं ॿीहर बहाल न थी सघिया आहिनि। केतिरनि ई स्कूल्स में अञा ताईं बोर्ड मुतासिर वेठल आहिनि, जिते न पढ़ाई आहे, न उस्तादनि, न ई को तालीमी माहौल आहे। इहे ख़बरूं हलनि पियूं सोशल मीडिया ते, ऐं गूगल मुताबिक़ ऐं ज़िमेदार फ़र्ज़ थी करे इहे शयूं रिसर्च बेस ते तव्हांखे ॿुधायां पियो। सो 2025 में हींअर जेका बजट जारी थी आहे 2025-2026 लाइ, नवनि स्कूलनि, मॉडल कॉलेजनि ऐं डिजिटल यूनिवर्सिटियुनि जो वाइदो त आहे, पर पुराणनि स्कूलनि जी हालति बाबति ख़ामोशी आहे। तालीम जे बहितर मुस्तक़बिल लाइ ज़रूरी आहे त पहिरां पुराणनि इदारनि खे सही कयो वञे। जेकॾहिं बुनियादनि खां कमु न कयो वियो त नवां इदारा बि साॻिए नमूने सां तबाही जो शिकार थींदा। इन लाइ हुकूमत खे घुरिजे त
शफ़ाफ़ हिकिड़े प्योर ऐं ज़बरदस्त निज़ाम तहत स्कूलनि जी सर्वे कराए वञे ऐं फंडनि जी विरछ सुठे नमूने सां ऐं डिजिटलाइज़्ड तौर ते आम करे कनि। उस्तादनि लाइ तरबियती प्रोग्राम्स मुतारिफ़ कराया वञनि। बोर्ड खां मुतासिर स्कूल, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ या जेके तालीमी इदारा आहिनि, इंस्टीट्यूट्स आहिनि, उनखे ॿीहर बहाल कयो वञे। उन लाइ एमरजेंसी मनसूबाबंदी तयारु कई वञे, एमरजेंसी मनसूबाबंदी। ऐं मक़ामी सतह ते जेके वालिदैन, नौजवान ऐं समाजी अॻुवान आहिनि, उन्हनि जी निगरानी जी हिकिड़ी कम्यूनिटीज़ ठाहे करे उनखे उते ॿुधाइनि त बाबा तव्हां त निगरानी कयो उन्हनि स्कूल, उनखे अॻुवान करे छॾियो। जेके मक़ामी इदारा आहिनि, जेके मक़ामी उतां जे माण्हुनि खे, सर हिकिड़ी त सोच वटां ॻाल्हि आहे जेका असां सभिनी खे सम्झणु तमामु घणो ज़रूरी आहे। तालीम सिर्फ़ु इमारतुनि जो नालो न आहे, इहो हिकु क़ौमी सरमायो आहे जंहिंमें सीड़पकारी सां ई क़ौमूं ठहंदियूं आहिनि। हाणे वक़्तु अची वियो आहे त वफ़ाक़ी बजट सिर्फ़ु हिकु रस्मी ऐलान न पर अमली क़दम साबित थिए। सिंध जी तालीम खे बचाइण लाइ नवां इदारा ठाहिण खां अॻु पुराणनि इदारनि जी सान सां सार संभाल ज़रूरी आहे। तालीम ते अमल, ईमानदारी ऐं इंसाफ़ ते ॿधल रथाबंदी उमेद जी नई सुबुह जो आगाॾो बणिजी सघे थी। थैंक यू सो मच दोस्तो। सदा हुसैन अब्बासी, थैंक यू सो मच।